बरसाती मौसम में ही मुझा भाई ही मुझो भेणू जेके रोड ते आयो सब के अस्सलाम वालेकुम जी इतलाई मां वधीक टाइम न वठंदो सराफ दिलावर भुट्टे साहब के मैसेज ॾींदुमि त ही जेको बि हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट फैसला करे रही आहे उहे तव्हांजे आइन तव्हांजी जमहूरियत जे ख़िलाफ़ करे रही आहे ऐं तव्हां जो इहो ई फैसलो हुयो वफ़ाक़ सां दिलावर भुट्टे साहब जो झेड़ो हुयो आसिफ अली ज़रदारी साहब जो झेड़ो हुयो त पघारूं 100% वधायो उहे पघारूं 100% न वधियूं जेतिरा बि सैकड़ो वधियूं पूरे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में वधियूं तव्हांजी गवर्नमेंट आहे ही पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे काई तव्हांजी मुखाफ़त में कोन्हे काई तव्हांजी अपोजिशन कोन्हे त पोइ ही कहिड़ी साज़िश आहे त तव्हांजूं भेणूं तव्हांजा भाई जिन खे तव्हांखे वोट करायो ऐं ही तव्हांजे शहर में अॼु तव्हांजूं भेणूं तव्हांखां मुतालबो थियूं कनि ही तव्हांजा ॿार तव्हांखां मुतालबो था कनि त फौरी तौर ते ई जेको तव्हां नोटिफिकेशन कढियो आहे रिटायरमेंट जो हिनखे वापसि कयो फिल फॉर वापसि कयो मां इहो चवंदुमि हिन स्टेज ते त ईअं न थिए हिन वक़्तु तव्हांजे लाइ मुहबत आहे सभिनी मुलाज़िमनि खे पर जेकॾहिं अॻिते हली ऐं अञा बि अमल जेको वधंदो रहियो त उहो मुहबत नफ़रत में चेंज थी वेंदी ऐं उहा नफ़रत जॾहिं रही थी वई सिंधी माण्हुनि जे दिलि में त उहा कॾहिं बि सचाई में ताज़ा न ईंदी कॾहिं को प्यार मोहबत में ताज़ा न ईंदी मां हिन पंहिंजा कीअं ॾिसी छा हाणे हिन वक़्तु दिलावर भुट्टो साहिबु राजस्थान में मौजूदु आहे ऐं उते बि ॾिसंदो हूंदो ही आवाज़ उते बि पहुचंदो हूंदो ही नेड़नि जो आवाज़ ही नेड़नि जी ख़्वाहिश ऐं आसमान ते ॾिस बरसाति में मुतमकन चला वेठा आहिनि ऐं तव्हां यकीन कयो दिलावर भुट्टो साहिबु ही माण्हू जॾहिं समुंड तां प्राचीन खे समुंड अॻियां कयूं ते माण्हू घर ताईं वापसि न थींदा जेसिताईं पंहिंजो मुतालबो न मञींदा ऐं माण्हू वेंदो हिन करे चवंदो त जल जीअं तव्हां पंज बदरी ऐं